तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। ॾही शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे लाबख्श जरवार। ॾही शहर यूसी ॾाॾा जी बरसात खां मुतासिर ॻोठ गुलानबी जरवार, ॻोठ अज़ीज़ुल्ला काके पोटो, ॻोठ हाजी बंद अली जरवार जे ॻोठाणनि जो इंतज़ामिया जी नाअहली सबबि इतिजाज कयो वियो। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खैराणो ते अलीआबाद जहाँ मुतासिर थिया आहियूं बरसात में। हिते तो बरसात तमामु घणी तबाही मचाए छॾी आहे। असां हिते एलबीडी ब्रांच ते मौजूदु आहियूं। तव्हां हिते ॾिसी सघो था हिन जी पोज़ीशन छा आहे। हिते हिन जी जेका मोरियूं टुटियूं पियूं आहिनि, होॾां परियां जेको ॻोठ मोहम्मद अली काके पोटे में उहा मोरी कोन्हे, उते जा माण्हू उतां क्रॉस थियण लाइ तयारु थियण लाइ परेशान आहिनि। हिते हिन सिम में पूरो जेको असांजो फुलेली जो जेको पाणी बदीन में अचे थो उन जो अधु खां वधीक हिसो हिन में लहे थो। कुरड़ी शाख जो पाणी बि हिन में लहे थो। मथां ही सिम ख़ुदि हितां पाणी खणी अचे थी। हितां असांजी दादा शाह जो पाणी हिन में लहे थो। असांजो सुल्तानी जो जेका लिंक आहे उहा बि हिते लहे थी। नसीरवा जेको लहे थो उहो बि हितां लहे थो। मथां नसीरवा जो ख़ुदि अचे थो, उन में लुंडो जेके 4-5 शाखनि सभिनी जा पाणी सभु इन में लहनि था। हिकिड़ी जेका सिम आहे जंहिंजी का प्रॉपर खटी कोन थियल आहे, प्रॉपर राज सभु सियाए खां चांडियनि खां वठी जरवार काके पोटा सभु असीं गॾिजी एहतजाज कंदासीं ऐं उन्हनि MP MLA खे पैगाम ॾियणु चाहियूं था जेके सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम ते असांजा चाचा मामा मथे वेही रहनि था। हिन वक़्तु उहे किथे आहिनि? हिन वक़्तु असांखे को पुछण लाइ तयारु कोन्हे, जिन खे फ़ोन कयूं था खणण लाइ तयारु कोन्हे। त उहे अची असांजी सभु जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, सभु मुतासिर आहियूं। पाणी सभु पाणी जेको जाम अची वियो आहे, इलाही अची वियो आहे। जिते सिम जेका आहे RD 118 LBOD सिम जेका आहे यूसी ॾाॾा में, इहा यूसी ॾाॾा आहे तमामु ॻोठ मुतासिर थी चुका आहिनि, सभु पाणी में आहिनि। हिते को बि अञा नुमाइंदो या को चूंडल नुमाइंदो न पुॻो आहे। डिस्ट्रिक्ट जेको हीअ आहे हिननि खे रिलीफ जी ज़रूरत आहे। जेकी बि ग़रीब आवाम हिन कचा घर जेके आहिनि सभु किरी चुका आहिनि हिते। ऐं हितां जेको आहे पोयां बि घर पिया आहिनि। दोस्तनि जी महिरबानी आहिनि जंहिं महिल ॿधो आहे। अञा बि हिते बि तमामु घणो पाणी आहे। पाणी सूरत तमामु घणी आहे, जाम पाणी आहे हिते। सिम पलटी रही आहे RD 118 ऐं हीअ खोराड़ी शाख मां निकिरी रहिया आहे। जंहिं वटि छंडड़ूं जेके आहिनि खोराड़ी शाख में अची रहियूं आहिनि, जंहिं सबबु हीअ जेके सभु वीचारा वेठा आहिनि इहे मुतासिर आहिनि।